छो उदास लगा पिया आहियो? अरे मज़ो कान्हे डॉक्टरीअ में। डॉक्टरीअ में मज़ो कोन्हे? ग्राहक ई नथा अचनि। पोइ ॿुधाए नओं धंधो कोई? नओं धंधो ॿुधाए? हा वरी भेण नओं धंधो थो चई, जंहिंमें कमाई हुजे सुठी। सुठी? हा हिकु धंधो ॿुधाए, माना बिगैर पैसे जो धंधो। ॿुधायो। हिकिड़ो कमु कर, हल कंहिं मंदर ते हली भीख पिनो। न इहो केरु कंदो? त छा कंदे? ॿियो कोई ॿुधायो सुठो। ॿियो कोई? हा घणा 30-40 पिया अथई न? हा हा हल हिकु कमु कर, शौचालय हली खोल। न इहो बि न खपे। इहो बि कोई ॿुधायो वेहण जो धंधो हुजे। बैठक जो? हा वेठे कयां धंधो भई। ईअं? वरी भेण मना तो कहे भाई अहिड़ो धंधो करिणो आहे जंहिंमें डबल थिए। डबल थी वञनि। ईअं? हा ॾे 500 रुपया ॾे। अथई? हा आहिनि। हा वठो। हे तुंहिंजा 500 रुपया। तूं चई तो डबल दे, मां तोखे 5 मिंट में डबल तो करे ॾेखारे जादू का में। करे ॾेखारियो। ॾेखारे? हा 2 मिंट बि मां अचां थो। हा बीठो आहियां। डबल थी विया त? थी विया? हाँ डॉक्टर साहब ॿियो? हेड 5 मिंट में डबल थी है। छा हेॾा पनो पनो छा कंदमि? अरे पन्नो कोने को हेड से तो घणा ॾिनई मूंखे? 500। 500 न हेड छा बाबा थी है न? हे 500 नकली। नकली किथे आहिनि? छा आहे? मां जेरोक्स कराया। न इहे न खपनि मूंखे। ये न खपई? न ॿियो कोई धंधो ॿुधायो सुठो। थोड़ी भेण ही नथा हलनि? हे न हलनि? हलंदा आया मूंखे 500 वापसि ॾियो पंहिंजा। हले पोइ हिकिड़ो कमु था कयूं, हल असां ॿियो कुझु सोचूं था। हलो ॿुधायो। हल